सुणी तो त हुकुम हलण जा ख्वाब ॾिसी ऐं हिते रावल सां शादी करे आई आहीं, पर तोखे इहा ख़बर ई कान्हे त रावल खे ज़हर बि तुंहिंजे पीउ ऐं तुंहिंजे भाइरनि ॾिनो हो। त पोइ तूं रावल सां निकाह कयो आहे त छा हू तोखे हिते हिंदोरनि मिलो ॾींदो? जवानी में त बेवा थी वई, पोइ बि तुंहिंजी आकड़ न थी वञे। इहो त कुदरत जो फ़ैसिलो हो ऐं मां हुन जी रज़ा ते राज़ी आहियां। मूंसां त वरी बि दिलावर निकाह थो करे ऐं मुंहिंजी हिते ज़िंदगी सुकून वारी गुज़रंदी। तूं पंहिंजो सोच, तुंहिंजो छा थींदी? तोखे इहा ख़बर नाहे छा? मां रूंडे जी धीअ आहियां, रूंडे जी। मां पाण मथां घणो वक़्तु ही ज़ुल्म बर्दाश्त कोन कंदसि। जल्द मां रावल खे पंहिंजे मुठ में कंदमि। इन खां पोइ तूं सोच त मां तोसां कहिड़ो हशर कंदसि। सोणी, तूं मुंहिंजो त कुझु बि बिगाड़े नथी सघीं। तूं पंहिंजो सोच, जे तूं इहा ई आकड़ कंदी रहंदीअ न त हिते तुंहिंजी ज़िंदगी अज़ाब बणिजी वेंदी। मां ॾुखनि सुरनि में पली आहियां, हिन ॻाल्हि जी मूंखे का बि परवाह नाहे। तूं पंहिंजे लाइ दुआ घुरंदी रहो त जेको मूंसां थिए थो सुभाणे तो मथां थियो न, तूं बर्दाश्त करे कान सघंदी। इहे त सभु लिखे जा लेख आहिनि सुणी, ऐं माण्हूअ जा अमाल ई उन जे आॾो ईंदा आहिनि। सोप सीरियल पंजाबेरी तमाम एपिसोड्स ॾिसण लाइ विज़िट करियो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।